CNN TV न्यूज़। नाज़रीन, हैदराबाद जी दिल कासमावा जा केतरा इलाइक़ा चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानी सबब केतरनि बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि, जिन में रोड रस्ता, गैस बिजली ऐं पीअण जे साफ़ पाणी बि अणलभ हुअण करे उहे इलाइक़ा ज़मान माज़ी या खंडर जो ॾेख ॾियनि था। उन हवाले सां पेश आहे सेरिश नगर में मौजूद असांजे नुमाइंदे मोहम्मद अली रिंद जी हीअ रिपोर्ट। जी मोहम्मद अली, छा सूरत हाल है सेरिश नगर जी? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त आऊं कासमाबाद सेरिश नगर में बीठल आहियां, जिथे लगभग कुल आबादी जेका ॿुधाई वञे पई 15 खां 20,000 जी आबादी आहे। बदकिस्मती सां हिननि इलाइक़े वासियुनि खे न रोड, न रस्ता, न ड्रेनेज ॾिनल आहे। सितम ज़रीफ़ी इन जी ॻाल्हि जी आहे त हिते पीअण जो साफ़ पाणी बि नाहे। पाणी भरण लाइ हिननि खे दरिया जे कप ते वञिणो पए थो या वरी पैसनि ते पाणी ख़रीदणो पए थो। हिते जा इलाइक़े वासी हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾेई पगूं ॿधायूं। अचो त इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हायूं था, हिननि जा दर्द ऐं अहंज ॿुधूं था। साईं, सेरिश नगर जी ॾाढी बुरी हालत आहे। काफ़ी अरसे खां वठी मतिलबु गलियूं अञा ताईं कोन्हे, गलियुनि में न थे गटर जा पाणी बीठा आहिनि, गटर भॻल आहिनि, गलियूं ठीक कोन आहिनि, गैस जेको घरनि में बिल्कुलु कोन थो अचे। ऐं ऑफिसनि में विया आहियूं, चकर लॻाए हड़तालूं करे, पर अञा ताईं को हाल कोन्हे। सभु कुझु जंहिं वटि बि वञूं था असांखे इहा असर, हा साईं बिल्कुलु थींदो, साईं थींदो। पाणी पीअण जो बि कोन्हे को साईं, उन जो काफ़ी प्रॉब्लम आहे। अगरि जे केॾी केॾी महिल अचे त उन में गटर जो पाणी शामिल, लाइनूं कटियलूं आहिनि। हिते वावडा वारनि जी भताखोरी आहे। हर महीने अची असांखां बिल बि वठनि था, पैसा बि वठनि था एक्स्ट्रा, ऐं उन खां पोइ 11,000 जूं तारूं कटे खणी था वञनि। हर टाइम असांजा इहो ई मसइलो आहे सर। सभिनि खां ॿियो मसइलो मेन असांजो इहो आहे की हिते पाणी कोन्हे, ड्रेनेज तव्हां गलियूं ॾिसी रहिया आहियो पाण, हीउ को रस्तो आहे, हीअ असां शहर में वेठा आहियूं। सिंध में सरदारी निज़ाम आहे, शहीदनि जे नाले ते वोट था वठनि। हिते सरदारी निज़ाम आहे उहो ई जेको पुराणे दौर खां वठी हलंदो थो अचे। सरदारी निज़ाम जीअं असांजे ॻोठनि में हुयो, हिते बि शहरनि में उहो ई सरदारी निज़ाम आहे। जाम खान आहे मिसाल जो असांजो MP इहो बि सरदार आहे, ऐं ॿिया जेके बि आहिनि टोटल पीपल्स पार्टी जा नुमाइंदा सरदार आहिनि। पाण ॾिसी रहिया आहियो रोड रस्ता जेके आहिनि, ड्रेनेज सिस्टम जा रोड ख़राबु लॻा पिया आहिनि। हिते जेके ॾिसो पंहिंजी पसंदि ते रोड ठाहिराया अथनि। हितां जा नुमाइंदा अहिड़ा आहिनि, उहो पंहिंजी पसंदि ते गलियूं ठाहिराइनि। हीअ गली पंहिंजी पसंदि ते ठहियलु आहे, अॻियां वेंदो उहो गली पंहिंजी पसंदि ते ठहियलु आहे। ऐं हिते हीअ जेको ॿिया ही ग़रीब आवाम वेठी आहे, उनजी गली हीअ आहे, उनजे घर में पाणी बीठो आहे, किनू पाणी बीठो आहे, गटरनि जो पाणी पीअण लाइ माण्हू परेशान थी वियो आहे। बोतलूं था वठनि मिनरल वाटर जूं, उहे था पियूं, मजबूरी आहे। का मालिकी कान्हे का, कॾहिं हिते पुछो कोन्हे त असांखां त कहिड़े हाल में छा आहे। बिजली वारी माना बिल ॾियण खां अॻु में ई असां 11,000 कटे वञनि। पाणी किनो पियो अचे, बिल्कुलु किनो, गटर पिया पियूं। पोइ हितां खां ई डॿियूं वठी 10-10 रुपए वारियूं 20-20 रुपए वारियूं इहे पींदा आहियूं। मेन गिटियूं ॾिनऊं, बाक़ी अंदरि वारियूं गिटियूं छुटियूं, मेन गिटियूं हुन वीचारा ठाराए ॾियूं। इहो त MP जो कमु आहे न, त बाबा सभिनीनि खे राज़ी कयो। हू चओ त सिर्फ़ु मेन रोड ठाहियो, बसि अलाह जे आसरे ते आहियूं, बाक़ी ॿियो को बि धणी साईं कोन्हे। इलेक्शन मथे थी आहे, हाणे छा तव्हां चूंडियल नुमाइंदनि खे जेके तव्हांजा हींअर नुमाइंदा असेंबली में वेठा आहिनि, उन्हनि खे ॿीहर चूंडींदव? बिल्कुलु न, आऊं त बिल्कुलु कोन वेंदुसि वोट ॾियणु। हीअ रोडनि रस्तनि ते पाणी छा जो बीठल आहे? पाणी गटरनि जो आहे, इहो असांखे ॾाज में मिलियल आहे। असां वोट पी खे ॾिनो आहे, उनजी सज़ा आहे असांखे। पाणी जो हिते निज़ाम सही कोन्हे, लाइट जेका आहे उहा असां वटि कोन्हे, ड्रेनेज सिस्टम असां वटि सही कोन्हे, रोड रस्ता असां वटि कोन आहिनि। ड्रेनेज सिस्टम आहे उहो सही थियणु खपे। ड्रेनेज सिस्टम में बि अधु खां वधीक करप्शन आहे, सम्झो। जेको असांखे ड्रेनेज हिते ॾिनो उहो 2 नंबर ॾिनो, ठेकेदार 2 नंबर आया। मीर अमजद आहे, उन पंहिंजे घर खे महल ठाहियो वेठो आहे। रोड रस्ता, ड्रेनेज सिस्टम सभु मीर अमजद जो VIP आहे। बाक़ी हिते भट्टी गली आहे या शमीम चन्याणी घिटी आहे, सम्झो, या जेके अॻियां जेके ग़रीब आबादियूं आहिनि उन्हनि खे का बि सहूलियत कोन्हे। नाज़रीन, हितां सेरिश नगर जी रहवासण आहे आपा शमीम चांडियो, जेका 2016 खां 2020 ताईं वारे टेन्योर में हितां जी काउंसलर बि रही आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। आपा, छा इलाइक़े जी सूरत हाल आहे तव्हांजे? सर, हींअर त जेको आहे, ॿिया त असांजे चेयरमैन जेको कशिफ साहिबु हो, उनजूं इलाही महिरबानियूं आहिनि, ऐं हुन इलाही कमु कया। जाम साहिब जेके रोड बि ठाराईंदा आहिनि, गिटियूं बि, पाणी लाइनियूं, पर जेके हींअर मौजूदु जेके 2-3 गिटियूं रहियल आहिनि, से उहे छो की वेंदियूं मूंखे ख़बर न आहे। आपा शमीम, इन जो मतिलबु छा आहे? छा इन्हनि घिटियुनि तव्हांजे चेयरमैन खे या तव्हांजे MP खे वोट न ॾिनो, इन करे न ठही वञे? न, वोट बिल्कुलु मिलिया आहिनि उन्हनि खे, पर छा त असांजा पैसा रुकिया विया मथे। असांजे पीपल्स पार्टी जा उते इमरान ख़ान जेके असांजे वफ़ाक़ी जेको वज़ीर आज़म, उन रोकियनि पैसा। जी नाज़रीन, तव्हां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सेरिश नगर जी का हिकिड़ी गली या को हिकिड़ो रोड न, पर सॼो सेरिश नगर को इलाइक़ो न, को गंद जो ढेर नज़र अचे थो। इलाइक़े वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। इलाइक़े वासी तमामु घणी तकलीफ़ ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हितां जे रोड रस्तनि ते गटरनि जो पाणी उथलियल आहे, केतिरियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि हिन इलाइक़े में। पर अफ़सोस ऐं सितम ज़रीफ़ी
ॾिसो हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी जेके लड़ी हिननि वटि वापसि आया बि कोन्हनि। नाज़रीन, अॼु अव्हां जे इलाइक़े में आहियूं, सुभाणे कंहिं ॿिए इलाइक़े में हूंदासीं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली रिंद खे इजाज़त ॾींदा। ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क TV। महिरबानी। MNN TV News।